उन महल जी रड़दा ख़ैरात जी ॻाल्हि करण खां जेॾी मरण महल जेको ॻाल्हि कंदो उन महल मलाइक चवंदा वलन युअखिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा। हाणे हिकिड़ी साथ अजल ख़ैरात अहिड़ी नेमत आहे, ख़ैरात अहिड़ी शइ आहे जो ख़ैरात माण्हू जूं मुसीबतूं टारे छॾींदी आहे। ख़ैरात माण्हुनि जो मौत टारे छॾींदी आहे। ख़ैरात अहिड़ी शइ आहे जेका मुसीबत हीअं अचे मथां पहुचंदी आहे न, उन मुसीबत खे अल्लाह ताला लाहे छॾींदो आहे। अॼु अचो त तव्हांखे हदीसूं ॿुधाइनि पंहिंजे नबी ध्यानु मूं ॾे कयो। साईं करीमन फरमायो आहे, मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे, मदीने वारे ताजदार फरमायो आहे, मा नकसत सदक़तुम मिन मालिन, सदको माल के घटाईंदो न आहे। ख़ैरात माल के मा नकसत सदक़तुम मिन मालिन, न सदको करण माल के खुटाईंदो न आहे, बल्कि वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़न। हिकु त सदको माल के घटाईंदो न बल्कि माल के वधाईंदो आहे। ऐं वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन, ऐं जेको माण्हू अल्लाह जी रज़ा ख़ातिर ॿियनि खे माफ़ी ॾींदो आहे, दुश्मन अची वञे या कंहिं जहिड़ो कयो झगड़ो थी पियो, को दुश्मन साम्हूं अची वियो, उनखे अल्लाह जे करे माफ़ी ॾेई छॾींदो आहे। साईं था फरमाइनि त अल्लाह ताला उन माफ़ करण जे सबबु अल्लाह बाने जी इज़त खे वधाए छॾींदो। ख़ैरात माल खे वधाईंदी, माफ़ी इज़त खे वधाईंदी आहे। ऐं वमा तवादा अहदुन लिल्लाहि इल्ला रफ़अहु अल्लाहु, ऐं जेको माण्हू अल्लाह जे वास्ते तवाज़ो करे थो, अल्लाह जे वास्ते इनकिसारी करे थो, आजिज़ी करे थो, त अल्लाह ताला उन जो इज़त खे, रिफ़त खे, शान खे, मान खे वधाए छॾे। टिन शयुनि जे लाइ मदीने वारे साईं फरमायो, हिकिड़ो जेको माण्हू ख़ैरात कंदो, ख़ैरात माल खे वधाईंदी, ख़ैरात माल खे वधाईंदी। आजिज़ी करण, इनकिसारी करण, मदीने वारे साईं फरमायो त उन जी इज़त खे अल्लाह वधाईंदी। दुश्मन खे माफ़ी ॾे या माफ़ करण, उन जी शान खे अल्लाह वधाईंदी। माफ़ करण वारे जो शान वधंदो, आजिज़ी करण वारे जी इज़त वधंदी। ऐं जेको माण्हू माल ख़ैरात कंदो त उन जी ख़ैरात जे करे अल्लाह उन जे माल में बरकत ॾींदो, अञा वधाए। सुभान अल्लाह। साईं करीमन दा फरमान, हज़रत सैयदना राफ़े बिन खदीज रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, मदीने वारे साईं फरमायो त सदको बुराईअ जा 70 दरवाज़ा बंदि करे छॾींदो। वरी लफ़्ज़ ॿुधो, सदको बुराईअ जा 70 दरवाज़ा बंदि करे छॾींदो। मिसाल, का मुसीबत तव्हां ते अचणी आहे, तव्हांजे साॼे अचणी आहे, तव्हांजे खाॿे अचणी आहे, तव्हांजे अॻियां अचणी आहे या पुठियां अचणी आहे, का मुसीबत तव्हांजे मथां अचे थी पई, पर उहा 70 पासनि मां थी अचे पई। हिकिड़ो सदको इन्हनि 70 मुसीबतुनि खे हिकिड़े टेम ते बंदि करे। मुंहिंजा जानी, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अल्लाह, असां आजिज़ आहियूं, असां आजिज़ आहियूं। असां में का वॾी औकात न आहे जो असां चऊं त असां हीअं बि करे सघूं था, हूअं बि करे सघूं था। पर जंहिं शइ जी गारंटी मदीने वारो ऐं अल्लाह ॾे, उन ते माण्हू खे यकीन हुजणु खपे। जेकॾहिं तोखे पंहिंजी हयातीअ ते यकीन न आहे, एतबार न आहे, अॼु मरी वञूं, सुभाणे मरी वञूं, 5 मिंटनि खां पोइ मरी वञूं, का ख़बर कोन्हे का। पर मदीने वारे साईं फरमायो त सदको मौत खे मटारे छॾींदो। सदको तव्हांजे फसलनि खे बरकत वारो बणाए छॾींदो।
सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमाया हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे हदीस आहे महबूबन त हिकिड़ो माण्हू कंहिं इलाइक़े खां वञे पियो पंधु अॻे में पंधु वेंदा हीअं सफ़र ते निकितो त ॾिठईं त हिकिड़ो झुड़ आहे झुड़ मां आवाज़ आयो त ए झुड़ फिलाणी जॻह ते वञी वस फिलाणे माण्हूअ जे बाग खे तुंहिंजे ज़रिए अलाह पाणी ॾियण थो चाहे हुन जो आवाज़ ॿुधो तो ककर जे पासे पिया वञनि त उन पासे हलण लॻो जिथे ककर वञी वसिया उहो पाणी हिकिड़ी कसीअ में हिकिड़े वाटर में गॾु थियो उहो वाटर वारो पाणी जे पासे वञण लॻो त हे उहो पासो वठी अचे उते पहुतो जिथे उहो बाग हो ॾिठईं त हिकिड़ो माण्हू कोडर कोले ते रखी वेठो आहे त पाणी पियो थो भराए चईंदो अलाह जा बाना तूं आई केरु ऐं तुंहिंजो नालो छा आहे त हिन चयसि त तूं मूंखां छो थो मुंहिंजो नालो पुछी चई ॻाल्हि हीअ आहे जो मूं हीअं ॾिठो झुड़ खे झुड़ मां तुंहिंजो नालो अलाह ताला जे तरफ़ां को आवाज़ आयो ॿुधण में हिकिड़ो आवाज़ आयो त हिन बाग खे वञी पाणी ॾियणो आहे तूं फिलाणे कोठे ते वस त इहो पाणी हिन फ़क़ीर जे बाग खे मिले छा मामलो आहे तूं छा कंदो जो अलाह ताला तुंहिंजे लाइ ककरनि जा अंबार गॾु करे मींहं थो वसराए तुंहिंजे लाइ चवण लॻो अदा मां पंहिंजे फसल खे 3 हिसनि में विराईंदो आहियां हिकिड़ो हिसो खाईंदो आहियां पाण पंहिंजे बचनि जे लाइ रखंदो आहियां ॿियो हिसो उन ॿनीअ जे मथां ख़र्च कंदो आहियां टियों हिसो जेको थींदो आहे उहो मां पंहिंजे अलाह जे रस्ते में जॾहिं बि पाणीअ जी ज़रूरत पवंदी आहे किथां न किथां रब सबब ठाहींदो आहे पाणी मूं ताईं पहुचंदो आहे पाणी अची वेंदो आहे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो आहे इन सदक़त लतुत्फिउ अन अहलिहा हर्रुल कुबूर सदको सखियुनि तां कब्र जी गर्मी खे टारे छॾींदो सुभान अल्लाह मरण खां पोइ ख़बर न आहे असां ते कब्र जो अज़ाब थिए अलाए छुटी वञूं का ख़बर न आहे कब्र जे अज़ाब खां तव्हां ॿुधो आहे त बुज़ुर्ग कामिल अलाह जा वली बि न कंदा हुआ साईं जन था फरमाइनि जेको माण्हू सखी आहे अलाह जे नाले ते ख़ैरात करण वारो आहे इन सदक़त लतुत्फिउ अन अहलिहा हर्रल कुबूर सदको सखियुनि तां कब्र जी गर्मी उजाए छॾे सुभान अल्लाह वरी ॿुधो सखी सदको कंदो आहे ख़ैरात कंदो आहे इहा ख़ैरात उन जी कब्र जी तंगी हटाए सुभान अल्लाह जे चाहियो था त तव्हांजे मथां कब्र जी सख़्ती न थिए कब्र जी सख़्ती तव्हांखे ख़बर छा आहे साईं था फरमाइनि जिन महिल माण्हू मरंदो आहे न माण्हू आज़ाद न हुजे नेक साले न हुजे त कब्र उन ते तंग थींदी आहे कीअं तंग थींदी आहे जो साईं था फरमाइनि सॼी पासराटी खाॿी में गॾिबी आहे कब्र उन जे लाइ हीअं तंग थींदी आहे सोढ़ी थींदी आहे तव्हांजो सॼी पासराटी खॿी में मिलंदी आहे पोइ कब्र जी जेॾी महिल तंगी थींदी आहे कब्र जेका सट ॾींदी आहे त उहो जेको अम्मा जो खीर पीतल हूंदो आहे न उहो बि ॿाहिरि निकिरी कंहिंजी कब्र बिछुनि भटुनि बलाउनि जो मर्कज़ बणिजी वेंदी आहे कंहिंजी कब्र जहन्नम जी खॾ बणिजी वेंदी आहे मुंहिंजा महबूब फरमाइनि इन माण्हूअ जी सखी जेको हूंदो अलाह जे नाले ते ख़ैरात करण वारो हूंदो त उन जी कब्र मां अलाह ताला अज़ाब खे हटाए ॻाल्हि सम्झ में आयो हले न कब्र जी सख़्ती व इन्नमा यस्तते छॾींदो जेको ख़ैरात कंदो हशर जा अज़ाब बि रब खणाए छॾींदुसि जेको ख़ैरात सुभान अल्लाह हज़रत सैयदना ईसा रूह ॾाढो ई ज़ाहिर अथई का बददुआ जो ज़ालिम खे अलाह ताला हलाक करे असांखे सुख सां वेहण नथो ॾे
माण्हुनि जेके ॻाल्हियूं कयूं त हज़रत ईसा रूह अल्लाह जो नबी मानी गॾु खणी वेंदो आहे, सुबुह जो वेंदो आहे त मंझंदि जी मानी गॾु खणी वेंदो आहे। मानी गॾु खयूं, उते पहुतुसि, मंझंदि जो जीअं मानी खाइण वेठुसि त हिकिड़ो मिसकीन माण्हू आयो त उन ईअं मूंखे ॾिठो पे, मूं पंहिंजी मानी खणी हुनखे ॾिनी। हिकिड़ी मानी ॾिनीमांसि, खाधई, वरी ॿी मानी में नज़र विझी वेठो। कंजूस पर कंजूसनि जा बि के इमाम थिया वेठा हुआ। मुंहिंजा जानी साईं था फरमाइनि त जहन्नम जी बाहि, जहन्नम जो अज़ाब हिकिड़े माण्हू ते लिखजी आहे त हे जहन्नमी थींदो, हिन जा लक्षण अहिड़ा आहिनि। पर साईं था फरमाइनि त जेॾीमहिल माण्हू ख़ैरात करे थो त मलाइका हिनखे वञी उछलाईंदा जहन्नम में, पर जहन्नम जी बाहि, जहन्नम जे अज़ाब ऐं उन माण्हूअ जे विच में ख़ैरात अचे बीह रहंदी आहे। जहन्नम जो अज़ाब उनखे साड़े न सघंदो जेको ख़ैरात कंदो। हिन जे लक्षणनि हिनखे जहन्नम में पहुचायो, पर जहन्नम जी बाहि खां सदको ख़ैरात हिनखे बचाईंदी। सुभान अल्लाह। इन्नहा हिजाबुम मिनन नार, साईं दा फरमाइनि इहो जहन्नम जी बाहि खां हिजाब आहे, पर्दो आहे, जेका अल्लाह जे रस्ते में तो ख़ैरात कंदो। वसदक़तो तुत्फिउल ख़तीअत कमा युत्फिउल माउल नारे। ॿुधो, ख़ताउनि खे, गुनाहनि खे सदको ख़ैरात ईअं उजाए छॾनि था जीअं बरतड़ बाहि खे पाणी उजाए। खताऊं केरु आहे जेके खता नथी थिए, केरु आहे जेके खता नथी थिए, हर माण्हू खताकार आहे। पर साईं था फरमाइनि जंहिंखां खता थी पवे, जंहिंखां खता थी वञे हली, उहो माण्हू ख़ैरात करे, उन ख़ैरात जे करे उन्हनि जी गुनाह खे अल्लाह ताला माफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। हिकिड़ो शख़्स, हिकिड़ी माई हुई, मरी वई, उनजी धीउ उनखे ख़्वाब में ॾिठो त उनजी माउ जी कब्र में जहन्नम जी बाहि पई थी पए, पर उन बाहि ऐं माई जे विच में, पंहिंजी माउ जे विच में ॾिठई त हिकिड़ी फाटल रिली आहे, उहा बीठी आहे, बाहि खे वेझो अचणु नथी ॾे उहा रिली। पुछां थी मां हे छा मामलो? चवण लॻी आहे न्याणी धीअ, मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी में रब खे राज़ी न कयो ऐं कॾहिं मूं ख़ैरात न कई। मूं पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो मिसकीन आयो, मुंहिंजे घर में फाटल हिकिड़ी रिली, उहा अलाह जे रस्ते में ॾिनमि। हाणे मुई हंधि अज़ाब थिए थो पियो, पर हिन अज़ाब खां उहा फाटल जेका रिली ॾिनी हुयमि न, उहा हीअ मुंहिंजे विच में बीठी आहे। साईं दा फरमाइनि इन सदक़तल मुस्लिमे तज़ीदु फिल उम्र। जेको माण्हू ख़ैरात करे थो, ख़ैरात माण्हूअ जी उमिरि खे वधाए थी छॾे। तव्हांजी उमिरि खे, तव्हांजी ज़िंदगीअ खे ख़ैरात वधाए छॾे थी। तमनाउ मय्यत सूए, बुरे मौत खां ख़ैरात तव्हांखे बचाए छॾे थी। ख़ैरात जेको करे थो, ख़ैरात उन माण्हूअ खे डिघी उमिरि बि अलाह खां वठी थी ॾे ऐं ख़ैरात बुरे मौत खां बचाए थी। ऐं साईं था फरमाइनि उन सदके जे ज़रिए अल्लाह वॾाई ऐं मिसकीनी ऐं फ़ख्र उन मां ख़तमु करे थो। जेको माण्हू ख़ैरात करे थो न, उन मां वॾाई ख़तमु थी वेंदी। जेको ख़ैरात कंदो उन खे अल्लाह ताला मिसकीनी खां बचाए छॾींदो, यानी मिसकीनी बि ख़तमु थी वेंदी हली। ऐं फ़ख्र, जेको माण्हू तकबुर कंदा आहिनि, अल्लाह ताला तकबुर खां, फ़कीरी मिसकीनी खां उनखे बचाए छॾींदो। मुल्लनि ॾे वञी थो तावीज़ करे ॾे, साईं तावीज़ ॾे, धाॻो ॾे, फिलाणो ॾे, रोज़ी में बरकत पवे, चानस न आहे, सॼो ॾींहुं कमायां थो साईं, बरकत न आहे, कुझु बि नथो थिए।
कमाए कमाए थकजी पियो आहियां, पर को घर न ठाहे सघियो, घर न ठाहे सघियो आहियां साईं, कुझु न करे सघियो आहियां। अल्लाह जा पाना तूं वञी ख़ैरात कर, तोखे तुंहिंजी रोज़ी मिले थी न, सॼो ॾींहुं मज़दूरी करी 500 रुपया तोखे मिलनि, उन्हनि 500 रुपए मां 1 रुपए तूं अल्लाह जे रस्ते में ख़ैरात, तोखे 500 मिलिया आहिनि न, 500 मां 10 रुपया तूं अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कर। ये 10 रुपया तुझे 500 रुपए के लख का वधिक करे छड़ी। बरकत अल्लाह जे हथ में है ना, बरकत अल्लाह जे हथ में है। जेको माण्हू चाहे तो त बरकत नसीब थे, वो खैरात करे, खैरात उन जे कणनि खे बि खरारनि में बढ़ाए छॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो त खैरात जॾहिं कयो न त सुबुह सुबुह जो कंदा, सवेर सुबुह जो खैरात कंदा वञो। छो जो सुबुह जो जेमल तव्हां खैरात कंदा हो न, सॼो ॾींहुं का मुसीबत तव्हांजे मथां अची न सघंदी। या खैरात तव्हांजे अॻियां बीठी हूंदी, सॼे ॾींहं में तव्हांखे मुसीबत खे वेझो अचण न ॾींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। मुझा जानी, मुझा सुना, मुझा मिठा, मुझा अदा, हींअर जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजी परेशानियुनि खे अल्लाह लाहे, जेके तव्हांजे मथां आज़माइशूं आहिनि, त वञी खैरात कयो। खैरात रब जी रहमत जो छप्पर ऐं छांव, खैरात जहन्नम जे अज़ाब खां बचण जो ज़रियो आहे, खैरात कब्र जे अज़ाबनि खां बचाइण वारी आहे, खैरात मुहम्मद अमीर जी कचहरीअ में पहुचाइण वारी, खैरात मदीने वारे साईं जो दीदार कराइण वारी आहे। खैरात करण वारो कॾहिं बि कंहिंजो मुहताज न थींदो। खैरात ईअं आहे जीअं तूं बैंक में पंहिंजो ₹1 रुपया रखे अची, जॾहिं ज़रूरत थींदी त उहो चेक लिखी ॾींदे, तोखे ₹1 रुपया मिली पवंदो। साईं ता फरमान जेको माण्हू खैरात तो करे न, इहा खैरात अल्लाह जी बैंक में जमा थी वई आहे, सुभान अल्लाह, अल्लाह वटि जमा थी वई आहे। हाणे जॾहिं बि हिन माण्हूअ खे ज़रूरत पवंदी न, अल्लाह ताला उहा खैरात मोटाए आणे ॾींदी, सुभान अल्लाह। हज़रत बीबी राबिया बसरिया अल्लाह जी बानी, वलिया बानी थी गुज़री आहे। साईं फरमायो त 1 रुपयो अल्लाह जे रस्ते में ॾींदो न, अल्लाह उन जे बदिले तव्हांखे दुनिया में 10-70 आख़िरत में अजुर ॾींदो। बीबी राबिया बसरिया वटि महिमान आया, बीबी साईं वटि 5 मानियुनि जो अटो पियो, थोरो ॿोड़ हुयो, 5 मानियुनि जो अटो, महिमान घणा। बीबी साईं छा कयो, मानी बचाए उहा अल्लाह जे रस्ते में खैरात करे छॾी। महिमान हेठा पिया ॾिसंदे छो थी मानी मिले, पर बीबी साईं उहा अल्लाह जे रस्ते में खैरात करे छॾी। जेॾीमहिल खैरात कयईं त महिमाननि चयो मां हे छा कई, ये कुझु न कुझु ॿ गिरह त खाऊं हा। अमा साईं फरमायो सब्र कयो। थोरी देरि गुज़री त हिकिड़ी माई मानियुनि जो थो हुजे खई ऐं ॿोड़ जो वॾो नंढो खणी अचे पहुता। बीबी साईं मानी ॻणियूं, चई अदी इहे मानियूं मुंहिंजूं न आहिनि, वापसि खणी वई माई वापसि खणी वरी थोरी देरि में मोटी आई। बीबी साईं मानियूं ॻणियूं, चई हा हीअ मानी मुंहिंजी। माण्हू जेके महिमान वेठा न उहे पिया ॾिसनि था मां हे मामलो छा आहे। वो मानियूं पचाई खैरात करे छॾी, वरी मानी आई वरी तो वापसि ॾेई छॾी। हाणे आई आहे त चई थी त मुंहिंजी आहे। चई आओ, मुझे अल्लाह, मुझे नबी, मुझे मोहम्मद अमीर फरमायो आहे त मूं अल्लाह जे रस्ते में 1 ऊण ॾींदो 10 रब अता कंदो। जेॾीमहिल मूं 5 मानियुनि जो मानियूं अल्लाह जे रस्ते में खैरात कयूं, तव्हां त घणा आहियो न, त मां तव्हांखे 5 मानियूं कीअं खारायां। पोइ मूं अल्लाह सां सौदो कयो, मूं अल्लाह जे हवाले मानियूं कयूं। अल्लाह ताला जेॾीमहिल पहिरियों दफ़ो माई मानी खणी आई त उहे हुयूं मानियूं 40। मुंहिंजे रब जो वाइदो त 10 दुनिया 70 आख़िरत। मूं ॻणियूं त 40 मानियूं। मुंहिंजे रब जो वाइदो ग़लति नथो थी सघे।
मुझो नबी जो गलत न तो थी सके सो मुझी मानी ना है हाणे जेडी मल वापस बीहर मानी खणी आई आ त 50 मानी पूरियो न बोर्ड भी पूरो आ गाल समझ में आया वजह ना दिमाग मुबारक में गाल वेहे वती ले नथी ईसन के सिब्बी सुई सा वरी मच्छी यारी डोर सा बंद न कयो खैरात करण वारा थियो साईं ना फरमाने ॿियो न थव खजूर जी हिकड़ी गड़ी त खैरात कयो था ॿियो न खजूर जी हिकड़ी गड़ी भला उहा बि नथी थिए त खजूर जी खखड़ी अलाह जे रस्ते में खैरात कयो खजूर जी हिकड़ी खखड़ी अंदर हाणे छा आहे खखड़ीअ में साईं ना फरमाने खजूर जी खखड़ी अलाह जे रस्ते में खैरात करी इन खखड़ीअ खे अलाह पाण वटि रहाईंदो आहे पालींदो आहे तातींदो आहे तव्हांजो जेॾीमहिल क़यामत थींदी न जेॾीमहिल तुंहिंजा अमल तुरंदा इहा खजूर जी खखड़ी जबल ओहद जेॾी ॻरी थी तुंहिंजे अमलनि में तोरी साईं न खजूर जी खखड़ीअ जे अंदर विच में चीर हूंदो उन चीर जे अंदर हिकिड़ो सन्हड़ो धाॻो हूंदो आहे केॾीमहिल कतल खाई वरी ॾिसिजो उन कतल जे अंदर ईअं विचा चीर हूंदो आहे उन में सन्हड़ो अछो धाॻो हूंदो आहे एतिरी बि तव्हां अलाह जे रस्ते में खैरात कई न इन जो अलाह तव्हांखे अजुर हम माइल बकर में कोई साइल ही नहीं राह दिखलाए किसे कोई रह रवे मंजिल ही नहीं असां त पंहिंजो कम कयूं था हाणे तव्हां बि त कुझु कयो न मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा मुंहिंजा प्यारा मुंहिंजा भाउ दुनिया आख़िरत उन माण्हूअ जी भली आहे जेको सखी आहे दिमाग खे पंहिंजे खे सम्झायो त खैरात कॾहिं बि माल न खुटाई हिसे में 50 रुपया पिया आहिनि न 50 रुपयनि मां रुपयो निकितो त 49 रुपया तो समझो साईं ना फरमाइनि हितां जेको माल कढी अलाह जे रस्ते में ॾिनई हक़ीक़ी तुंहिंजो माल इहो आहे जेको तो पंहिंजो पाण खां धार कयो माल खे इहो हक़ीक़ी माल तो खाधो ख़त्म थी वियो पुटनि खे ॾिनई उहो पुटनि जो थी वियो ज़ाल खे ॾिनई ज़ाल जो थी वियो माइटनि खे ॾिनई माइटनि जो थी वियो तुंहिंजी मिल्कियत कहिड़ी आहे हिकिड़ी खाधई पातई ॿी अलाह जे रस्ते में ॾिनई सुभान अल्लाह जेका अलाह जे रस्ते में ॾिनई न मरी बि न त क़ब्र में अॻ में बीठी हुई सुभान अल्लाह आख़िरी हदीस थो ॿुधायां साईं दा फरमाइनि खैरात माण्हू जेॾीमहिल मरंदो आहे न माण्हू मरंदो आहे त हिकिड़ो हसीन शिकिल वारो शख़्स अचे हुनजी क़ब्र में बीहंदो हे जेॾीमहिल माइट विया अज़ीज़ विया सभु को ऊंदहि क़ब्र न ॾिसण वारो न ॿुधण वारो अकेलो क़ब्र में पियो आहे पोइ उन महिल हुनजी क़ब्र में रोशनी हूंदी उहो सुहिणी सूरत वारो गंद अचे वेंदो जेॾीमहिल हे हेबत में हूंदो टिजंदो पियो उन महिल उहो सुहिणी सूरत वारो चवंदो क़ब्र में मां वेठो आहियां सुभान अल्लाह कचहरी कंदसि ॻाल्हियूं कंदसि त हुनजी दिलि विंदराईंदो तो मैयत खे ॻाल्हि ॿुधाईंदो सम्झाईंदो त उनजो ॾुख लही ईंदो डपु लही ईंदो माइटनि जी जेका जुदाई हूंदसि उहो दर्द ॾुख सभु लही वेंदसि हलिया उनजी कचहरी में महव थी वेंदो मुनकिर नकीर ईंदा मुनकिर नकीर सुवाल कंदा मन रब्बुक मां दीनुक मां कुंत तक़ूलु फी हक़ी हाज़ा रजुल मदीने वारे साईं जे बारे में पुछंदा ओ जेॾीमहिल सुवाल पुछंदा त उहो सुहिणी सूरत वारो उनखे उनजे जवाब सेखारींदो चओ हो मलाइका चवंदा मन रब्बुक हे चवंदो हाणे कहिड़ो जवाबु ॾियां उहो जेको हमरा वेठो हूंदो न उहो चवंदो चओ चओ मुंहिंजो रब अल्लाह चओ मुंहिंजो रब अल्लाह मलाइकनि खे चवंदो मुंहिंजो रब अल्लाह हुआ वरी हो पुछंदो मां दीनो का वरी हो चवंदो चओ मुंहिंजो दीन इस्लाम मां मोहम्मद अमीर जो गुलाम ओ उनजी ॻाल्हि ॿुधी मलाइकनि खे चवंदो त मुंहिंजो दीन इस्लाम वरी जेॾीमहिल महबूब जी सूरत साम्हूं ईंदी त चवंदो चओ न मुंहिंजो नबी आहे न उहो ॿुधाईंदसि त मुंहिंजो नबी आहे जेॾीमहिल हिसाब किताब थी ईंदा जन्नत में पहुची ईंदो पुछा कंदो यार तूं आई केरु हिन अहिड़े ओखीअ महल में तो मुंहिंजी मदद कई आहे तूं आई केरु हिते न अबो आयो न अम्मा आई न भाउ न भेण न सोट न मासा केरु बि कोन तूं कीअं आयो तूं आई केरु
साईं दा फरमान पोने माला वो सुणी सूरत वारो चंदस मां तुजी बुआ खैरात आया जेका फिलहाने वक्त में तो खैरात अल्लाह जेला तो खैरात के माण्हुनि खे ॾेखारण वारा न अल्लाह जेला जॾहिं बि हिकिड़ो रुपयो बि खैरात कयो न चओ मुंहिंजा मौला तूं राज़ी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे लाइ थो कयां माण्हुनि खे ॾेखारण लाइ न हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि मौलाना गुल मोहम्मद लाशारी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जन्नत में मक़ाम ॾेसि हुनजी क़बर खे थधो करे हुनजी क़बर ते रहमतूं वसाए चओ आमीन अल्लाह आमीन आमीन अल्लाह ताला हुनजी क़बर खे थधो करे पर हू ॻाल्हि कंदो जीअं हिकिड़े हमरा ॿ भाइर हिकिड़े वरिती मुंडरी हिकिड़े वरितो सोन जो ॾंडु हाणे माण्हुनि खे कीअं ख़बर पए त मूं वटि सोन जो ॾंडु आहे हिन वटि मुंडरी आहे पोइ अचो त भला पोइ हिन जो सबबु ठाहियूं वॾी ख़ैरात कयूं पोइ जेॾीमहिल माण्हू सभु आया त थाल रखे चवण लॻा तूं उथ बहो पंहिंजी मुंडरी करे चए तूं उथ बहो तूं उथ बहो तूं उथ बहो माना माण्हू मुंहिंजी मुंडरी ॾिसनि ऐं उहो जेको ॾंदु विझराए चए तूं उथ बहो माण्हुनि खे ॾेखारण लाइ ख़ैरात न आहे कबी अल्लाह हिकिड़ो रुपयो बि कयो हिकिड़ी रगड़ी मानी अल्लाह जे रस्ते में ॾियो था चओ मुंहिंजा मौला मौला मां तुंहिंजे लाइ के मिस्कीन खे खारायो था वयुतीमून त्वाम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा क़ुरान जी आयत आहे न इहा त मदीने वारे साईं जी न्याणी अमा फातिमा ज़हरा ऐं मौला अली शेर ख़ुदा जेमल बास बासी हुई त मुंहिंजा मौला इमाम हसन ऐं हुसैन ठीक थी पवंदा त असां तुंहिंजे लाइ रोज़ा रखंदासीं टे पोइ जेमल रोज़ा रखिया न मानी हाणे रखियनि अफ़्तार जी पहिरियों रोज़ो रखियनि मानी रखियनि त जीअं रोज़े खोलण जो होॾां आवाज़ आयो अल्लाह अकबर रोज़े खोलाइण लाइ हथ अॻियां वधाइनि त दरवाज़े ते आयो आवाज़ त मिसकीन आहियां ॾाढो ग़रीब आहियां आहे को जेको अल्लाह जे रस्ते ते मानी खाराए मदीने वारे साईं जी न्याणी फरमायो अली असां खां वधीक हक़दार इहो असां वरी बि खाईंदा रिया मानी खणी वञी हिनखे ॾेई आहे पंहिंजे अॻियां जंहिंमें अञा गिरह भञनि पिया इहा मानी खणी हुनखे ॾेई आहे अल्लाह जा बाना इहे अल्लाह जा बाना इहे ऐं जेॾीमहिल ॿियो ॾींहुं थियो ॿियो रोज़ो रखियनि त दरवाज़े तां आवाज़ आयो मां कैदी आहियां मां जेल में पियल आहियां मानी न आहे बुख लॻी आहे वारो कयो को अल्लाह जे रस्ते में रगड़ी का मानी अमा साईं फरमायो त अली इहा मानी बि इन जी असां ईअं मानी खाई पाणी पी रोज़ो खोलियो ॿियो ॾींहुं बि बुख ते वरी टियों ॾींहुं अञा मानीअ ते वेठा त दरवाज़े ते आवाज़ आयो त मां मिसकीन मुसाफ़िर आहियां आहे को जेको अल्लाह जे नाल उहा 3 ॾींहं जी मानी बि ॾेई छॾियो अल्लाह जी ॻाल्हि एॾी वणी जो क़ुरान में अल्लाह ताला आयत नाज़िल फरमायो सम्झ में आयो हिकिड़ो रुपयो बि ख़ैरात कयो चओ त मुंहिंजा मौला तुंहिंजे माण्हुनि खे ॾेखार माण्हुनि खे ख़ुशि कंदो माण्हू कॾहिं बि ख़ुशि कोन थींदो माण्हू अल्लाह सां ख़ुशि करे न अहिड़ा आहिनि जो अॼु अल्लाह खां बि राज़ी कोन जे रब ख़ल्क़ियो आहे पालियो आहे तातियो आहे उन रब खां राज़ी कोन मां कसम सां मोहम्मद मीर जे मिंबर ते वेही थो ॻाल्हि कयां तव्हां खां हेतिरा तव्हां वेठा हो न पुछा कयां ॾे ख़बर हीअं जो दफ़्तर खोलींदो त साईं हीअ बीमारी हे ॾुखो हे कर हर माण्हू परेशान लॻो पियो पर हिकिड़ा माण्हू आहिनि अल्लाह खे गारियूं वेठा ॾींदा माण्हू अल्लाह खां ख़ुशि कोन्हनि तोखां ख़ुशि थींदा तूं जो माण्हुनि खे ॾेखारण लाइ थो करीं त माण्हू छा चवंदा अड़े माण्हू कुझु कोन चवंदा जेको चवंदा उहो मुंहिंजो अल्लाह चवंदो माण्हुनि जी कहाणी न कढ हिकिड़े ॿारोच लकाण तानी कुल बरोच जी अल्लाह तबारक व तआला असांखे